अस्सलामुअलैकुम, मां आहियां हाजी शेफ ऐं होस्ट आबदा बलोच ऐं अव्हां सभिनीनि खे भलीकार असांजे इन आवाज़ जे किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। हींअर मार्केट में ज़बरदस्त क़िस्म जा जेके अंब आहिनि उहे अची चुका आहिनि। खोड़ सारा माण्हू त अंब खे ईअं ई खाइणु पसंदि कंदा आहिनि, वरी पर इन्हनि सां डिज़र्ट्स तमामु ज़बरदस्त तयारु थींदा आहिनि, तमामु ज़बरदस्त मिठा तयारु थींदा आहिनि जेके तव्हां अंब सां तयारु करे सघो था। अंब ऐं चांवर इहे त असांजे घर में हलंदा ई आहिनि, पर अॼु असां तयारु कंदासीं मैंगो सागो, यानी त उन में मैंगोज़ बि हूंदा ऐं उन में सागूदाने जो बि असां इस्तेमालु कंदासीं। तमामु ज़बरदस्त मिठो आहे। इन सां गॾोगॾु अॼु असां तयारु कंदासीं चिकन रेशमी पुलाव, जंहिंखे तव्हां बीफ या मटन सां गॾु बि हिन रेसिपी खे तव्हां फॉलो करे सघो था। अच्छा, मां तव्हांखे कुझु इंग्रेडिएंट्स बि ॿुधाईंदी हलां, ऐं जेका असां वटि मैंगो जेली आहे उन खे बि मां तयारु कंदी थी हलां। मैंगो सागो जे लाइ तव्हांखे खपनि सागूदाणा, ऐं इन में असां ऐड कंदासीं अंब। गॾोगॾु इन में असां शामिलु कंदासीं खंडु हस्बे ज़रूरत। इन में ऐड कंदासीं क्रीम, खीर आहे, थोरो असां कस्टर्ड पाउडर जो इस्तेमालु कंदासीं, ऐं येलो कलर जी जेली आहे उहा असां इन में ऐड कंदासीं। तुख मलंगा जा ॿिज आहिनि उहे असां ऐड कंदासीं। उन्हनि खे बि मां थोरो भुॼाए थी रखां, तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। थोरो इन्हनि खे भुॼाए था रखूं। अच्छा, इहे तमामु अज्जा जेके आहिनि उहे अॼु जे असांजे मिठे में असां ऐड कंदासीं। पर ईअं था कयूं त स्टार्ट था कयूं असां पंहिंजे चिकन रेशमी पुलाव खां। उन में चिकन असांखे खपे, चांवर बासमती इस्तेमालु कंदव त तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। जेकॾहिं असां पुलाव जी ॻाल्हि कयूं, बासमती राइस हाफ के जी चिकन असांखे खपे, ऐं गरम मसालो आहे जंहिंमें तेज़पत्ता आहिनि ऐं बादियान जो गुल आहे, वॾा ऐं नंढड़ा फोटा तव्हां इन में इस्तेमालु कयो। थोरो ज़ीरो ऐड कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में शामिलु थींदो, ऐं चिकन पाउडर मां इन में ऐड कंदमि। अच्छा, चिकन रेशमी पुलाव जे लाइ मां इन में ऐड थी कयां ऑयल हाफ कप। इन में शामिलु कंदासीं साबित गरम मसालो। बसर मां वटि ॻाढ़ा आहिनि, न त तव्हां सभिनीनि खां अवल जेके बसर आहिनि उन्हनि खे ॻाढ़ो कजो, ऐं उन खां बाद में तव्हां इन में ऐड कजो गरम मसालो। मां थोरो इन में गरम मसालो ऐड थी कयां, बादियान जो गुल शामिलु था कयूं, थोरा ऐड कंदमि इन में मां तेज़पत्ता, ज़ीरो, वॾा फोटा, 3 वॾा फोटा ऐड था कयूं। मां इन्हनि खे थोरो खोले करे इन में शामिलु थी कयां, ऐं हिन तरफ़ मां पाणी रखियो आहे जंहिंमें असां फिके रंग जी जेका जेली आहे उहा तयारु कंदासीं। ॾाढी झटपट तयारु थींदी, ऐं कुझु ॿ टे शयूं आहिनि जेके रेडी करणियूं आहिनि, ऐं उन्हनि सभिनीनि खे जॾहिं असां मिक्स करे सर्व कंदासीं त उहो तमामु ज़बरदस्त लॻंदियूं। अच्छा, हे पाणी असांजो बॉइल थी वियो, त इन में जेका असांजी मार्केट में रेडीमेड जेली जो पाउडर मिलंदो आहे उहो मां इन में इस्तेमालु थी कयां। उहो हिकिड़ो पैकेट असां हिते ऐड था कयूं। इन खे सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं। इन खां पोइ ते असां हिकिड़ो छिडरो तयारु कंदासीं कस्टर्ड तयारु कंदासीं। हुनखे हिकु पासे रखंदासीं। जेके असांजा सागूदाणा आहिनि उन्हनि खे बि असांखे बॉइल करिणो आहे। बॉइल करे हुनखे कंदासीं हिकु पासे, ऐं उन खां बाद में जेको असांजो अंब आहे, या त तव्हां उनखे ब्लेंडर में ब्लेंड कयो, ऐं न त तव्हां उनखे स्क्वीज़ करे ऐं उनखे असां हिन मिक्सचर में ऐड कंदासीं। जेको असांजो तुख मलंगा आहे उनखे हुन मिक्सचर में ऐड कंदासीं। थोरी असां उन में शामिलु कंदासीं क्रीम। असांजो ज़बरदस्त हिकिड़ो मिठो जेको आहे सो तयारु थी वेंदो। अच्छा, हे जेली कंहिं बि प्लेट में लाहियो त जीअं जल्दी सां हे ॼमी वञे। चलो जी, हे अची वियो। हाणे मां हिन में कुझु अञा बि पाणी ऐड थी कयां त जीअं सागूदाणनि खे बि असां बॉइल कयूं। अच्छा, हिन तरफ़ जेको असांजो गरम मसालो आहे उन मां ख़ुशबू अचणु शुरू थी वई आहे, त हाणे मां इन में ऐड थी कयां कुझु सुर्ख बसर, जेके असां वटि सुर्ख ई मौजूदु हुया, न त तव्हां ॻाढ़ा करे वठिजो। ऐं इन में मां ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो टेबल स्पून। अची वियो असांजो पेस्ट। थोरो इनखे फ्राई कंदासीं।
ऐं उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि चिकन हाफ kg, गरम मसालो ऐं बसर आहिनि, थूम ऐं अदरक जो पेस्ट आहे। जेकॾहिं मसालनि जी असां ॻाल्हि कयूं त लूणु ऐड कंदासीं ऐं थोरा वॾिफ ऐं सुका धाणा, उन्हनि खे थोरो रोस्ट कयो ऐं रोस्ट करण खां बाद में उन्हनि खे पीसे रखो। बसि उहे असां हिन में शामिलु कंदासीं। तमामु घणा मसाला ऐड न कंदासीं, जीअं नाले खां ई ज़ाहिर आहे त चिकन रेशमी पुलाव थो ठहे ऐं इन खे रेशमी करण जे लाइ असां इन में ऐड कंदासीं थोरो खीर ऐं लिमिटेड मसाला इन में शामिलु कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे घणी रिचनेस पसंदि आहे तव्हां हिन में थोरी क्रीम बि शामिलु करे सघो था। मां 2-3 टेबल स्पून क्रीम जा बि हिन में ऐड कंदमि। हाणे असां हिन में ऐड था कयूं चिकन। अच्छा, हाफ kg हिन में शामिलु कईसीं ऐं चिकन खे बि सुठे तरीक़े सां हिन जी भुनाई कंदासीं त जीअं हिन जो कलर जेको आहे उहो थोरो तब्दील थी वञे। मां हिन में मसालो ऐड थी कयां जेको असां थोरो रोस्ट करे ऐं उनखे पीसे करे रखियो हुयोसीं, जंहिंमें असां वटि हुया वॾिफ 1 टेबल स्पून ऐं 2 टेबल स्पून तव्हां हिन में ऐड कंदव सुका धाणा। इहो तमामु मसालो असां हिन में ऐड कयोसीं ऐं हिन में मां शामिलु कंदमि लूणु ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत, पर छाकाणि त मां हिन में थोरो चिकन जो पाउडर बि ऐड कंदमि, उन में बि लूणु हूंदो आहे, त लूणु थोरो हस्बे ज़ाइक़ा खां घटि इस्तेमालु कयो। जेकॾहिं असांखे घटि लॻंदो त असां हुनखे एडजस्ट करे वठंदासीं। अच्छा, लूणु असां हिन में शामिलु कयोसीं, चिकन पाउडर हिन में ऐड कंदासीं। पुलाव जो जेको फ्लेवर आहे उहो अञा बि वधीक सुठो थी वेंदो आहे। थोरो हिन में ऐड कयोसीं चिकन पाउडर। अच्छा, जीअं ई हे पाणी बॉइल थी वेंदो इन में असां ऐड कंदासीं साबूदाणा। तमामु ईज़ीली तव्हांखे मार्केट में इहे बि मिली वेंदा आहिनि। ॿारनि जे लाइ तमामु सुठी ग़ज़ा आहे, थधा हूंदा आहिनि जेकॾहिं ॾिसियो वञे त। अच्छा, साबूदाणनि खे बॉइल करण जे लाइ मूंखे इहो सॉस पैन थोरो नंढिड़ो पियो लॻे त हिनखे ट्रांसफ़र था कयूं त जीअं ईज़ीली असां पंहिंजा जेके साबूदाणा आहिनि उन्हनि खे कुक करे सघूं। अच्छा, थोरो मां हिते ऐड थी कयां पाणी, थोरो पाणी शामिलु कंदासीं त जीअं चिकन आहे, मसाला आहिनि, उहे सड़नि बि न ऐं उन्हनि जी जेका भुनाई आहे उहा सुठे तरीक़े सां थी वञे। जेकॾहिं हींअर मां तव्हांखे रीकैप ॾियां त सभिनीनि खां अवल ऑयल ऐड कयोसीं। ऑयल ऐड करण खां बाद में असां इन में शामिलु कयोसीं साबित गरम मसालो, जंहिंमें थोरी दालचीनी हुई, वॾा फोटा असां हिन में शामिलु कयासीं ऐं गॾोगॾु असां हिन में शामिलु कयासीं तेज़ पत्ता, अच्छा लौंग ऐं कारा मिर्च, इहे बि असां हिन में ऐड था कयूं। थोरो असां हिन में शामिलु कयोसीं ज़ीरो, उन खां बाद में ॻाढ़ा बसर शामिलु कयासीं, चिकन ऐड कयो। थोरो चिकन जो रंग जेको आहे सो चेंज थियणु शुरू थी वेंदो, उन में ऐड कंदासीं भुॻल ऐं पिसियल सुका धाणा ऐं वॾिफ। चङे तरीक़े सां उन्हनि खे कुटे करे उहे तव्हां हिन में शामिलु कयो। थूम ऐं अदरक जो पेस्ट असां हिते ऐड कयोसीं ऐं थोरो चिकन खे कुक था कयूं। अच्छा, हिते जेको पाणी आहे उहो बॉइल थी वियो आहे त हिन में ऐड था कयूं साबूदाणा। हे अची विया असांजा साबूदाणा, थोरो हिनखे मिक्स बि कंदा था हलूं। अच्छा, इन साबूदाणनि जो जेको स्टार्च आहे उहो असां कढी छॾींदासीं ऐं इहे जेके पर्ल्स आहिनि, जेके बॉल्स आहिनि, इहे असां इस्तेमालु कंदासीं। त थोरो हिनखे स्टर कंदा था हलूं। सिंपली बॉइल करणो आहे, सिंपली। चलो, हे असांजो चिकन रेशमी पुलाव। चिकन खे थोरो अञा बि मां फ्राई थी कयां, उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि पाणी, एतिरो चिकन बि असांजी कुक थी वञे ऐं उन पाणीअ में असांजो जेको राइस आहिनि उहे बि कुक थी वञनि। पर हुननि खां अॻु में असां हिन में शामिलु कंदासीं धोरो। धोरो ऐड कयोसीं, सुठे तरीक़े सां मिक्स कंदासीं।
अच्छा स्टोव इन्हनि जो चेंज था कयूं छो त मूंखे इन जी बाहि खपे थोड़ी तेज़। ऐं इहे जेके असांजा साॻू दाणा आहिनि इहे होरियां बाहि ते पचंदा। नंढड़ो असां वटि वक़्तु बि थी वियो आहे हिकिड़ी ब्रेक जो, त तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। अॼु रेशमी पुलाव बि ठहे थो ऐं मैंगो सागो। त स्टे ट्यून, ॾिसंदा रहियो आवाज़ किचन। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन में जेको असांजो मेन्यू आहे तमामु ज़बरदस्त आहे। अंब मार्केट में अची विया आहिनि। अॼु असां अंबनि सां हिकिड़ो मज़ेदार क़िस्म जो मिठो तयारु था कयूं, मैंगो सागू, जंहिंमें सागू दाणा आहिनि ऐं जंहिंमें अंब आहे। उन में क्रीम ऐड कंदासीं ऐं खंडु उन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। जेली आहे मैंगो, उहा असां उन में शामिलु था कयूं। तमामु शयुनि खे मिक्स कंदासीं। अच्छा, सागू दाणनि में मां थोरो अञा पाणी ऐड थी कयां। हिन जी बाहि कयूं था थोड़ी स्लो। चिकन रेशमी पुलाव में गरम मसालो, थूम ऐं अदरक जो पेस्ट, ॻाढ़ा बसर ऐं असां हिन में ऐड कयोसीं वॾिफ ऐं धाणा। बसि हाणे हींअर असां हिन में शामिलु कयोसीं धोरो। सुठे तरीक़े सां हिन खे मिक्स था कयूं। यखनी जे लाइ इन में असां शामिलु कंदासीं पाणी। पाणीअ सां गॾु इन में ऐड कंदासीं खीर, छो त रेशमी पुलाव थो ठहे त खीर ऐं धोरो ऐं 2 टेबल स्पून ऐड कंदासीं उन में मलाई, जेको असांजे पुलाव खे हिकिड़ो ज़बरदस्त रेशमी टेक्सचर बि ॾींदियूं ऐं ज़ाइको बि ॾींदियूं। थोरो असां हिन में शामिलु कयो आहे चिकन जो पाउडर। उन में छो त लूणु हूंदो आहे त लूणु तव्हां ऐड कंदव हिन में हस्बे ज़रूरत। अच्छा, चिकन जल्दी ॻरी वेंदी आहे, एतिरो वक़्तु न लॻंदो आहे। त जीअं ई हिन जी भुनाई थी वेंदी मां इन में ऐड कंदमि पाणी ऐं पाणीअ सां गॾु पोइ असां हिन में चांवर ऐड कंदासीं त जीअं चांवर बि बॉइल थी वञनि, चिकन असांजी कुक थींदी वञे। लूण खे लाज़मी तौर ते जॾहिं तव्हां चांवर ऐड करे विझो पाणीअ में त लूण खे हिकु दफ़ो चेक ज़रूरु कयो। चांवर ऐड करण खां बाद में तव्हांखे हिकिड़ो अंदाज़ो थी वेंदो त हा लूणु जेको आहे सो परफेक्ट आहे। छो त जेके बि इहे माइल्ड फ्लेवर जा पुलाव हूंदा आहिनि, जेकॾहिं उन में लूणु घटि थी वञे त पोइ फ्लेवर सुठो न ईंदो। लूणु घणो त न हुजे पर हिकिड़ो महसूसु थिए त हा भई लूणु जेको आहे सो हिन में मौजूदु आहे पंहिंजे फ्लेवर जे हिसाब सां। थोरी हिन जी अञा बि भुनाई था कयूं ऐं उन खां बाद में चांवर ऐड कंदासीं। पाणी तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कयो, डबल मिक़दार में पाणी ऐड कयो जेको बि तव्हां चांवर इस्तेमालु कयो था। मां हाफ kg चांवर इस्तेमालु थी कयां त मां इन में ऐड कंदमि 1 लीटर पाणीअ जो ऐं गॾोगॾु हिकिड़ो कोप असां हिन में ऐड कंदासीं खीर। फुल फैट मिल्क जो इस्तेमालु कजो, जंहिंमें क्रीम या मलाई जेका आहे उहा मौजूदु हुजे। टेट्रा पैक जो हुजे, फ्रेश हुजे, जेको बि तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां हिन में ऐड कयो। तमामु शयुनि खे ऐड करे हाणे सुठे तरीक़े सां हिन जी भुनाई थी वई। चिकन असांजी भुॼी वई, मसाला तमामु ज़बरदस्त तरीक़े जा थी विया आहिनि। जेको धोरो आहे उन जो पाणी ड्राई थी वियो आहे। हाणे मां इन में ऐड थी कयां 1 लीटर पाणीअ जो, छो त असांजा जेके चांवर आहिनि उहे आहिनि हाफ kg। हे अची वियो हिन में पाणी। बाहि कंदासीं तेज़, थोरो पाणी बड़कणु शुरू थी वेंदो त हिन में पुसियल ऐड कंदासीं राइस। गॾोगॾु मां हिन में शामिलु कयां थी 1 कोप फुल फैट क्रीम मिल्क। थोरो हिन खे कंदासीं मिक्स ऐं हाणे जीअं ई पाणी असांजो बॉइल थियणु शुरू थी वेंदो मां हिन में ऐड कंदमि राइस। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त तव्हांजी चिकन खे अञा तयारु थियणु खपे, पचणु खपे, त तव्हां 5 मिंट चिकन जे ॻरण जे लाइ वेट कयो ऐं उन खां बाद में हिन में राइस ऐड कयो।
अच्छा, गॾोगॾु छा कंदासीं त हे जेके असांजा साॻू दाणा आहिनि इन्हनि खे बॉइल करिणो आहे त इहे लॻंदा इलाही आहिनि, इन्हनि खे थोरो थोरो स्टर कंदा हलो। अच्छा, जेको हिन जो स्टार्च आहे उहो असांखे न खपे। हे जीअं ई दाणा असांजा बॉइल थी वेंदा न त बसि इन्हनि खे कढी करे ऐं छाणे दाणनि खे असां अलॻि कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे सुठो लॻे थो स्टार्च त तव्हां स्टार्च बि शामिलु करे सघो था। उन सां जेको तव्हांजो खीर आहे उहो थोरो सुठे तरीक़े सां घाटो थी वेंदो, पर पतरो लॻंदो, छो त पाणी घणो हूंदो, खीर घटि हूंदो। जेकॾहिं तव्हांखे थोरो रिच मिठो खपे त पोइ तव्हां हिन जो स्टार्च जेको आहे सो उहो डिस्कार्ड कजो ऐं जेके इहे पर्ल्स आहिनि असांजा साॻू दाणा आहिनि इहे तव्हां इस्तेमालु कयो। थोरो हुनखे स्टर कंदा था हलूं। चलो, ऐं गॾोगॾु हिन जी बाहि असां तेज़ कई आहे। अच्छा, अंब असां वटि आहिनि, हे जेके बेज़िल तुख मलंग आहे इहो असां हिते पुसाए रखियो आहे ऐं जेली असांजी तयारु थी वई आहे। हाणे मां हिकिड़ो प्यालो खणा थी ऐं उन में जेके असांजा अंब आहिनि उन्हनि खे स्क्वीज़ करे उहे असां ऐड कंदा वेंदासीं। जेकॾहिं तव्हां वटि ब्लेंडर आहे त पोइ तव्हां हाफ अंब जेके आहिनि से ब्लेंड कयो ऐं जेके हाफ अंब आहिनि उन्हनि खे तव्हां क्यूब करे शामिलु कयो। त मां छो त अंबनि खे ब्लेंड नथी कयां त मां तमामु अंब थोरा स्क्वीज़ करे ऐड कंदमि त जीअं उन्हनि जा कुझु जेके चंक्स आहिनि उहे बि असांखे मिलनि ऐं कुझु जेको अंबनि जो जूस आहे उहो बि असांखे मिले। त हिकिड़ो प्यालो था खणूं। चलो, हे असां हिकिड़ो खयोंसीं प्यालो। चलो, साॻू दाणा जेके आहिनि उन्हनि खे बि चेक कंदा हलंदासीं, सड़नि न, छो त जेकॾहिं हे सड़ी विया या लॻी विया त पोइ तव्हांजो जेको डिज़र्ट आहे उहो उन में हिकिड़ी स्मेल ईंदी। बसि थोरो तव्हां हिन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त जेके साॻू दाणा आहिनि उहे सुठे तरीक़े सां बॉइल थी वञनि ऐं इन्हनि जी जेका बाहि आहे उहा कंदासीं बिल्कुलु स्लो। चलो जी, हे हाणे सुठे तरीक़े सां बॉइल थींदा वेंदा। अच्छा, हिते पाणी जेको आहे सो बॉइल थो थिए त मां इन में ऐड थी कयां चांवर। हिनखे थोरो ढक था ॾियूं त जीअं हे जल्दी सां बॉइल थी वञे। तेसी ताईं असां पंहिंजा जेके अंब आहिनि उन्हनि जो पल्प हिकु तरफ़ कयूं था। अच्छा, हे अची वियो असांजो अंब। अच्छा, थोरो हथनि जी मदद सां हिनखे प्रेस कंदासीं त जीअं हिन जो पल्प असांखे ईज़ीली मिली वञे। अगेन मां तव्हांखे चयो त जेकॾहिं तव्हां वटि ब्लेंडर हुजे त हाफ अंब जेके आहिनि से तव्हां ब्लेंड कयो ऐं हाफ अंब जेके आहिनि उन्हनि जा चंक्स इस्तेमालु कयो, छो त थोरो चंक अचे, थोरो अंब अचे त उहो सुठो लॻंदो आहे। अच्छा, टिप खां हिन जे कट था कयूं। बिल्कुलु ईअं ई तव्हांखे इहे जेके बि अंब आहिनि असांजा 4 पीस मां वटि आहिनि, तमामु अंबनि जो जूस ऐं पल्प असांखे ईअं ई अलहदा करिणो आहे ऐं इहो असां ऐड कंदासीं पंहिंजे जॾहिं साॻू दाणा असांजा बॉइल थी वेंदा त उन में असां हिननि खे शामिलु कंदासीं। अंब तव्हां पंहिंजी पसंदि जा खणो, जेके तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि, जंहिंजो फ्लेवर तव्हांखे सुठो लॻंदो आहे। इलाही क़िस्म जेका आहे सा मार्केट में अची वई आहे। चलो, बसि हिकिड़ो अंब मां तव्हांजे साम्हूं ई कयो ऐं ईअं ई असांजा जेके बि इहे अंब आहिनि उन्हनि जा पल्प असां ईअं ई अलहदा कंदासीं। अच्छा जी, हाणे अची विया हे असांजा राइस। नंढड़ी ब्रेक जो बि टाइम आहे, मां राइस इन में शामिलु थी कयां। जेको असांजो पाणी बॉइल थो थिए, तव्हां जल्दी सां वञो, नंढड़ो ब्रेक आहे, वठी अचो। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। ऐं हींअर असां जेको रेशमी पुलाव आहे उहो असां ॾिनो अथसीं दम ते। जेके असांजा अंब आहिनि उन्हनि जो पल्प असां कयो आहे हिकु तरफ़। जेके असांजो तुखमलंग आहिनि उहे बि तमामु सुठे तरीक़े सां भुॼी रहिया आहिनि। ऐं जेका असांजी जेली आहे उहा बि ॼमी वई आहे। हाणे असां 1 लीटर खीर आहे जंहिंखे असां बॉइल करण जे लाइ हिते रखियो आहे। त हिन में मां ऐड थी कयां खंडु। पंहिंजे हिसाब सां तव्हां शामिलु कयो जेतिरो मिठो तव्हांखे खपे। अंब बि मिठा हूंदा आहिनि ऐं जेली बि मिठी हूंदी आहे, बसि पंहिंजे हिसाब सां ऐड कयो। त मां हे 2 वॾा चिमचा तक़रीबन 4 खां 5 टेबल स्पून मां हिन में ऐड कई खंडु। हाणे असां वटि आहे कस्टर्ड पाउडर। जेकॾहिं तव्हां येलो खणो त उहो बि सुठो आहे, न त कंहिं बि कलर जो तव्हां कस्टर्ड पाउडर जेको आहे उहो हुन में इस्तेमालु करे सघो था। अच्छा, कस्टर्ड पाउडर ऐड कयासीं 2 टेबल स्पून। असांखे तमामु घाटो खीर न खपे, थोरो छिडरो खीर हुजे पर हल्को हल्को घाटो बि हुजे। अच्छा, हे 2 टेबल स्पून कस्टर्ड पाउडर इनखे असां सुठे तरीक़े सां हल कंदासीं। जीअं हे असांजो खीर उबरणु शुरू थी वेंदो त इन में मां ऐड कंदमि हे असांजो कस्टर्ड पाउडर, जंहिंखे नॉर्मल टेम्परेचर जे खीर में तव्हांखे हल करिणो आहे। ऐं जीअं ई असां हे ऐड कंदासीं त हे जेको खीर आहे इहो घाटो थियणु शुरू थी वेंदो। ऐं सुठे तरीक़े सां हिकिड़ी मिक्सिंग करे पोइ असां हिनखे लाहे करे हिकु तरफ़ रखंदासीं। कोशिशि कजो त थोरो रूम टेम्परेचर ते अचे, त उनखां बाद में हिन में क्रीम ऐं जेके डिफरेंट असांजा साबूदाणा आहिनि उहे तमामु शयूं हिन में ऐड कंदासीं। खंडु शामिलु थी वई, खीर असांजो उबरणु शुरू थी वियो। कस्टर्ड पाउडर असां थोरे खीर में भुॼाए रखियो अथसीं, उहो मां हिन में ऐड कंदमि। 2 टेबल स्पून कस्टर्ड पाउडर, 1 kg असां वटि हुयो खीर। उन्हां मों ई मां थोरो खीर कढी करे अलहदा कयो हुअसीं। खंडु तव्हां ऐड कंदव पंहिंजे हिसाब सां। जे घटि मिठो खाइणु पसंदि कंदा आहियो, वधीक मिठो खाइणु पसंदि कंदा आहियो। चलो, जीअं ई खीर हाणे असांजो उबरणु शुरू थी वियो आहे त होरियां हिन में ऐड कंदासीं हे असांजो मिक्सचर। अच्छा, जेका बाहि आहे उनखे कंदासीं स्लो। चलो जी, बिल्कुलु स्लो कई से बाहि। अच्छा, हाणे हिन जी कंसिस्टेंसी जेका आहे सा अहिड़ी आहे, तमामु घणो घाटो बि न आहे ऐं तमामु घणो छिडरो बि न आहे। बसि इन ई कंसिस्टेंसी ते इनखे असां कंदासीं बंदि। 1-2 मिंट बसि मां इनखे चाढ़ियां थी। थोरो सुठे तरीक़े सां मिक्स थी वेंदो कस्टर्ड पाउडर वारो खीर ऐं असांजो इहो खीर तमामु सुठे तरीक़े सां मिक्सिंग थी वेंदी। मेक श्योर कजो कंहिं क़िस्म जो कोई लम्स इन में न हुजे। बसि हिकु दफ़ो इन में वरी ॿीहर उबाल अची वञे, नंढड़ा बबल्स ठहनि था, बसि मां इनखे हाणे कयां थी बंदि। सिंपली हाणे मिक्सिंग करणी आहे। जेके तुखमलंग असां ऐड कया आहिनि उहे मां हिन में शामिलु कंदमि। जेके असांजा अंबनि जो पल्प आहे उहो असां हिन में ऐड कंदासीं। त हे खीर छो त थोरो गरम आहे त फ़िलहालु ईअं था कयूं त जेको असांजो अंबनि जो पल्प आहे इन में तमामु शयुनि जी मिक्सिंग था कयूं। हे अची वियो क्रीम। 1 पैकेट असां ऐड कयोसीं फ्रेश क्रीम जो। टेट्रा पैक जी यूज़ कयो था, टेट्रा पैक जी यूज़ कयो। फ्रेश क्रीम्स मार्केट में अवेलेबल आहिनि, उहे बि तव्हां यूज़ करे सघो था। हिकिड़ो क्रीमी टेक्सचर करण जे लाइ क्रीम खे गरम खीर में शामिलु न कजो। खीर खे थोरे थधे करण जो वेट कजो, उनखां बाद में ऐड कयो। अच्छा, मां हिकिड़ो फोक थी खणा त मिक्सिंग जेका आहे सा थोरी सुठी तरीक़े सां थी वेंदी। अच्छा, इन में अंब जो जूस त आहे ई, पर काथें जेके हिन से चंक्स बि तव्हांखे मिलंदा त उहे खाइण में मज़ेदार लॻंदा आहिनि। अच्छा, इन में हाणे असां ऐड कंदासीं हे जेके असां पंहिंजा बेसिल जा सीड्स रेडी करे रखिया आहिनि। हे सॼी प्याली मां इन में शामिलु कंदमि। फ्लेवर बि सुठो ईंदो ऐं ॾिसण में बि सुठो लॻंदो।
अच्छा, जेके सागूदाणा आहिनि उन्हनि खे असां छन्नी में ऐड कयोसीं ऐं उनजो जेको स्टार्च आहे उहो असांखे न खपे ऐं जेके पर्ल्स आहिनि सागूदाणा आहिनि उहे तव्हां धार कयो, थोरो पाणीअ खां उनखे गुज़ारियो त जेके पर्ल्स आहिनि उहे असांजा अलहदा थी वेंदा। चलो, हे अची विया असांजा सागूदाणा जंहिंखे मां छन्नीअ में विझी करे रखियो हुयोसीं ऐं हाणे इहे पर्ल्स असां ऐड था कयूं पंहिंजे हिन खीर में। छो त खीर गरम आहे त हिनजी जेका मिक्सिंग आहे उहा सुठे तरीक़े सां थी वेंदी। चलो, हे तमामु सागूदाणा जेके असां बॉइल कयो हुयोसीं इहे मां हिन में ऐड थी कयां। अच्छा, खीर गरम हूंदो त इनजी मिक्सिंग बि सुठी थी वेंदी ऐं खीर जो जेको टेम्परेचर आहे उहो बि थोरो हेठि अची वेंदो। अगेन, जेतिरो सुठे तरीक़े सां तव्हां इनखे मिठो थधो कंदव एतिरो ई हे मज़े जो लॻंदो। चलो जी, तमामु इन में अची विया सागूदाणा, कस्टर्ड वारो असांजो थोरो घाटो खीर ऐं हिन में असां ऐड कंदासीं हाणे इहो अंब वारो मिक्सचर। लास्ट में हिन में ऐड कंदासीं मैंगो जेली। खंडु बि तव्हां हिन स्टेज ते चेक करे सघो था, जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त खंडु थोरी अञा हुजणु खपे भले तव्हां ऐड कयो, पर खंड खे सुठे तरीक़े सां जेसीं ताईं पचाइजे न त हू मज़ेदार न लॻंदी आहे। ठीकु आहे, मुंहिंजे हिसाब सां खंडु, छो त हाणे जेको अंब वारो मिक्सचर आहे उहो त इलाही मिठो आहे। चलो जी, हिन सुठे तरीक़े सां मिक्स थी वियो। अच्छा, इन जी मिक्सिंग जे लाइ तव्हां वटि प्यालो वॾो ई तव्हां यूज़ कजो त जीअं तमामु शयुनि जी मिक्सिंग सुठे तरीक़े सां थी वञे, त पोइ इनखे कंहिं बि जेको तव्हांजो सर्विंग प्लेटर आहे उन में कढी करे सर्व कयो। अच्छा, हाणे अंब, क्रीम ऐं तव्हांजो तुख़मलंगा इहो हेॾे अची वियो, उनखे बि मिक्स था कयूं। हाणे असां हिनखे सर्विंग डिश में कढंदासीं ऐं मथियां हिन जे ऐड कंदासीं जेली। बस, दैट्स इट। जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी त हिन में के जेके नट्स आहिनि उनजो इस्तेमालु कजो। चलो जी, तमामु शयूं हिन में ऐड कयूंसीं। अच्छा, जेके तुख़मलंगा आहिनि उहे बि नज़र अचनि था, वरी मैंगो जो हिकिड़ो कलर बि आहे, सागूदाणा त आहिनि। जेकॾहिं मां क्विक तव्हांखे हिन जो रिकैप ॾियां त हिन में असां सागूदाणनि खे बॉइल कयोसीं। स्टार्च लाज़मी कढी छॾिजो, न त पाणी पाणी तव्हांखे घणो फील थींदो ऐं सागूदाणा तव्हां अलॻि कजो। उनखां बाद में अंब तक़रीबन 4 हुया मां वटि, उनजो पल्प अलहदा कयो, हिकु तरफ़ रखो। जेके तुख़मलंगा आहिनि उन्हनि खे भुॼाए करे उहे तव्हां हिकु तरफ़ रखो। मैंगो जी जेका जेली आहे उहा तयारु करे उहा तव्हां हिकु तरफ़ रखो ऐं खीर खे गरम कंदासीं। थोरे खीर में कस्टर्ड पाउडर ऐड करे 2 टेबल स्पून हिकिड़ो जेको किलो खीर आहे उन में ऐड कंदासीं। थोरी तव्हां खंडु शामिलु कयो हस्बे ज़रूरत। जीअं ई खीर गरम थी वञे कस्टर्ड ऐड कयो, थोरो घाटो थिए, उहो खीर सुठे तरीक़े सां थधो कयो। पोइ उन में क्रीम थी वेंदी, मैंगो जो जेको पल्प आहे उहो हुन में हलियो वेंदो, तुख़मलंगा जेके तव्हां ठाहे रखिया आहिनि उहे हुन में हलिया वेंदा ऐं लास्ट में तव्हां मैंगो जी जेली ऐड करे उनखे सर्व कयो। त हे तमामु शयुनि जी मिक्सिंग थी वई आहे। हाणे असां पंहिंजे मिठे खे सर्व कंदासीं। नंढिड़ो ब्रेक आहे ऐं जेके असांजो रेशमी पुलाव आहे इहो बि दम ते अची वियो आहे। ब्रेक ते वञूं था, ॿई रेसिपी सर्व कंदासीं। मिलूं था तव्हां खां नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ऐं
रीकैप बि तव्हांखे ॾींदा हलंदासीं। मूंखे खंडु थोरी घटि पई लॻे त मां पंहिंजे हिसाब सां हिन में खंडु वधीक ऐड कई आहे ऐं तव्हां बि इनखे पंहिंजे हिसाब सां खंडु ऐड करे पोइ ठाहियो। अक्सर इहो थींदो आहे त अंब घटि मिठा हूंदा आहिनि, अक्सर घणा मिठा हूंदा आहिनि ऐं के माण्हू घटि या घणो मिठो बि खाइणु पसंदि कंदा आहिनि। तव्हांखे साबूदाणा हिकिड़ो कोप असां खया हुआसीं ऐं उनखे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में हुनजो स्टार्च कढी छॾियो, उनखे थोरो थधे पाणी सां गुज़ारियो त जेके पर्ल्स या साबूदाणा आहिनि उहे तव्हां वटि अची वेंदा। ऐं येलो कलर जी जेली मार्केट में इज़ीली अवेलेबल आहे, उहा तव्हां तयारु करे हिकिड़े पासे रखो। तुख़ मलंगा भुॼाए करे उहे तव्हां हिकिड़े पासे रखो ऐं हिकिड़ो केजी खीर तव्हां खणो, उनखे बॉइल कयो ऐं उन मां ई अधु प्याली तव्हां धार कयो ऐं 2 टेबल स्पून कस्टर्ड पाउडर उन में हल कयो ऐं हिकिड़ी प्याली खंडु ऐड कयो हुन खीर में जेको असांजो बॉइल थो थिए। उन खां पोइ ते उन में कस्टर्ड पाउडर थोरे खीर में हल करे उहो उन में शामिलु कयो ऐं थोरो उनखे थधे थियण जो वेट कयो। उन में पोइ ऐड कंदासीं क्रीम शामिलु करण खां पोइ ते तव्हां जेके साबूदाणा ठाहिया आहिनि उहे तव्हां उन में शामिलु कयो। हिकिड़ो केजी असां वटि हुया अंब, उनजो जेको पल्प आहे उहो तव्हां अलहदा कयो। जेकॾहिं तव्हां इहो नथा कयो त तव्हां हाफ अंबनि खे ब्लेंडर में विझी करे ब्लेंड कयो ऐं हाफ जेके अंब हुजनि उन्हनि जा क्यूब्स कट करे उहे ऐड कयो, छो त अंबनि जो जूस बि अचणु खपे ऐं अंबनि जा चंक्स बि अचणु खपनि। उहो तव्हां हिन में शामिलु कयो। लास्ट में ऐड कंदासीं येलो कलर जी जेली, छड़ो हुनखे गार्निश कंदासीं। क्रीम ऐड कईसीं, खीर आहे, साबूदाणा आहिनि, अंब आहिनि। जेतिरो तव्हां हिनखे थधो कंदव एतिरो ई मज़े जो लॻंदो। अच्छा, हाणे मां हिन में जेका असांजी इहा जेली आहे इहा कट करे इहा हिन में ऐड थी कयां। अच्छा, के माण्हू हिनखे चिमचे सां बि खाईंदा आहिनि ऐं के माण्हू हिनखे ग्लास में पीअण बि पसंदि कंदा आहिनि, जीअं तव्हांखे सुठो लॻे। जेकॾहिं तव्हां हिनखे पीअणु चाहियो था त हिन में आइस ऐड कयो ऐं उन खां बाद में तव्हां हिनखे ग्लास में सर्व कयो, न त तव्हां हिनखे प्यालीअ में जीअं असां खीर कस्टर्ड वग़ैरह सर्व कंदा आहियूं ईअं बि तव्हां हिनखे सर्व करे सघो था। ॿिन्हिनि तरीक़नि सां हे तमामु मज़ेदार लॻंदो आहे। थधो सर्व कजो, रिफ्रेशिंग लॻंदो आहे ऐं अंब त कंहिंखे पसंदि न आहे जॾहिं गर्मियूं ईंदियूं आहिनि। अच्छा, छो त हे असांजो छिडरो आहे त हे असांजा अंदरि बि वञनि था, पर ट्रांसपेरेंट आहे त काथे न काथे हे तव्हांखे जेलीज़ जा जेके पीसिस आहिनि उहे नज़र बि ईंदा। चलो जी, हे असांजो रेडी थी वियो ऐं सर्व कयूं था रेशमी पुलाव, जंहिंखे असां दम ॾिनो हुअसीं। ऐं उन जी बि जेकॾहिं मां तव्हांखे हिकिड़ो क्विक रिकैप ॾियां त गरम मसालो हुयो, लूणु असां उन में शामिलु कयो अथसीं ऐं इन सां गॾोगॾु उन में वियो आहे थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोरा वॾिफ ऐं सुका धाणा उहे असां हुन में पीसे करे उहे शामिलु कयासीं। थोरी मां हिन में किशमिश थी ऐड कयां, छड़ो हिकिड़ो कलर ऐड करण जे लाइ, बस दैट्स इट। अच्छा, वॾिफ तव्हां हुन में शामिलु कयो, थोरा सुका धाणा इहे असां रोस्ट करे पीसे करे हुन में शामिलु कयासीं। उन खां बाद में हाफ के जी असां वटि हुई चिकन, हाफ के जी असां वटि हुया बासमती राइस। लूणु तव्हां विझंदव पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़। हिकिड़ो टेबल स्पून थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो कप मतिलबु तक़रीबन 3 जेके दरमियाने साइज़ जा बसर आहिनि उहे तव्हां ॻाढ़ा कजो। ऐं जेको गरम मसालो हुयो उन में 2-3 तेज़पत्ता, 3 मां हिन में ऐड कया वॾा फोटा, कुझु लौंग, दालचीनी, ज़ीरो असां हिन में शामिलु कयोसीं। थोरो इन्हनि खे फ्राई करे तव्हां चिकन ऐड कयो। हिकिड़ो कोप मां इन में ऐड कयो धोरो, सुठे तरीक़े सां चिकन खे फ्राई कयो ऐं मसाला तमामु ऐड कयो। रेशमी पुलाव ठाहिण जे लाइ असां हिन में ऐड कयोसीं हिकिड़ो कप खीर ऐं तव्हां हिनखे यखनी जे लाइ ऐड कंदव पाणी। जीअं ई पाणी बॉइल थियणु शुरू थी वञे इन में चांवर ऐड कयो ऐं चांवरनि खे तयारु थियण जे लाइ तव्हां पचाए छॾियो। लास्ट में जीअं ई हू हिकिड़ी कनी कचा रहिजी वञनि तव्हां उन्हनि खे ॾेई छॾियो दम, बस दैट्स इट। ऐं तव्हां हिनखे बीफ ऐं जेको मटन आहे उन सां गॾु बि हिन रेसिपी खे फॉलो करे सघो था। छड़ो जेको तव्हांजो कुकिंग टाइम आहे उहो थोरो वधी वेंदो, बाक़ी तव्हां एज़ इट इज़ रेसिपी खे फॉलो कंदा। असांजो जेको
रेशमी पुलाव आहे उहो बि बिल्कुलु रेडी आहे। थोरो हिन में चिकन मथां रखूं त जीअं ख़ूबसूरत बि लॻंदो। थोरो साबित जेको गरम मसालो जेको असां हिन में इस्तेमालु कयो अथसीं उहो ई थोरो तेज़ पत्ता वग़ैरह या सुर्ख बसरनि जो तव्हां इस्तेमालु करे सघो था हिन जी गार्निशिंग जे लाइ, उहे बि सुठा लॻंदा। उमेदु आहे त अॼोकियूं जेके रेसिपीज़ आहिनि तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं ऐं तव्हां ज़रूरु इन्हनि खे ट्राए कजो। मैंगो सागो अॼु असां ठाहियोसीं ऐं इन सां गॾु असां तयारु कयोसीं जनाब चिकन रेशमी पुलाव। बसि असां शामिलु था कयूं ऐं इन जी बाहि कंदासीं बंदि। जिਵੇਂ असांजूं अॼोकियूं रेसिपीज़ थोरी मां हिन खे साइड्स जेके आहिनि से क्लीन थी कयां। पुलाव में बासमती राइस जो इस्तेमालु सुठो रहंदो आहे, त जेकॾहिं बासमती राइस यूज़ कयो त उन में तव्हां पुलाव ठाहियो, पोइ भले चिकन जो हुजे, मटन, बीफ, मटर या चणा तव्हां इस्तेमालु था कयो, पर बासमती राइस में सुठो ठहंदो आहे। ऐं जेकॾहिं बिरयानी जी ॻाल्हि कजे त सेला राइस इलाही सुठा वेंदा आहिनि। वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। उमेदु आहे त अॼु जूं रेसिपीज़ तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। ट्राए ज़रूरु कजो ऐं सोशल मीडिया जे थ्रू तव्हां असांखे पंहिंजी जेके बि तजावीज़ आहिनि या तव्हांजी जेके बि फ़रमाइश आहिनि उहे तव्हां असां ताईं पुॼाए सघो था। कोशिशि कंदासीं उनखे पंहिंजे शो में ज़रूरु ऐड कयूं ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, रेसिपीज़ ज़रूरु ट्राए कंदा। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात नई फ्रेश आवाज़ किचन जी एपिसोड में। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।